मक़सूदुरिंद ॻोठ बिलावल ज़रदारी में इमाम बारगाह वारी ज़मीन जी एराज़ी ते कब्ज़े जी कोशिश वारे अमल ख़िलाफ़ रियाज़ ज़रदारी, एहसान ज़रदारी, ईमान अली ज़रदारी ॿियनि प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दाहिंदे चयो त ॻोठ में अॿे ॾाॾे खां वठी क़दीमी इमाम बारगाह मौजूदु आहे, जेका एराज़ी संदसि चाचे करीम बख़्श जे खाते थियल आहे। हुनजे बाअसर माण्हू इरफान इमरान ज़रदारी समेत ॿ नामालूम जवाबदार कब्ज़ो करण जी कोशिश करे रहिया आहिनि। राति देर सां जड़ायल जवाबदारनि हमिलो करे महिमान थी आयल अलीशर पंजाबी ऐं ॿियनि खे तशदुद जो निशानो बणाए फ़रार थी विया। होॾां दाहूं कंदे मक़सूद रिंद पुलिस वटि दाहण बावजूदि जवाबदार ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी आहे। हुननि ख़दशो ज़ाहिर कयो आहे त जेकॾहिं पुलिस कार्रवाई न कई त कंहिं बि वक़्तु जहिड़ो ख़ूनी तकरार में तब्दील थी सघे थो। ॻोठाणनि दाहियूं कंदे चयो त जवाबदार इमाम बारगाह ॾाहे कब्ज़ो करे घर अॾणु चाहिनि था, मुसलसल धमकियूं ॾेई एराज़ी जो अधु हिसो घुरी रहिया आहिनि। हुननि चयो त एराज़ी असांजी आहे, बिना जवाज़ तंग करे रहिया आहिनि, जंहिं सबबु इंसाफ़ लाइ असां अदालत सां रुजू कयो आहे। हुननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP सांगड़े ॿिनि वसवारनि खे मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।